गडाब जे इलाइक़े लासीगोड जे मातमी रोडनि जी सफ़ाई न थी सघी। काफ़िले जी गुज़रगाह वारनि घिटियुनि में गंद कचिरे जा ढेर पियल त ॿिए तरफ़ मेन होलनि जा मुंहुं खुलियल आहिनि। ॿिन्ही इमाम बारगाहनि अल हुसैनी अल अब्बास इमाम बारगाहनि भरिसां बि सफ़ाई न कराई वई ऐं मेन होलनि ते मुंहुं खुलियल हुअण सबबि मातमी जुलूस जे वक़्तु को सान्यो पेश अची सघे थो। इलाइक़े जा चूंडियल नुमाइंदा गाइब इमाम बारगाहनि जे मतवालनि साईं नादिर हुसैन शाह, गदा हुसैन जतोई, हैदर भुट्टो, मौलवी आबिद हुसैन समेत मोमिननि पारां कराची इंतिज़ामिया ऐं कमिश्नर कराची समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मातमी रोडनि जी फौरी सफ़ाई कराई वञे। ॿी सूरत में मातमी काफ़िले में शामिल कंहिं बि मोमिन खे को नुक़सानु रसियो त उन जो ज़िम्मेवार तक जा चूंडियल नुमाइंदा कराची इंतिज़ामिया ऐं कमिश्नर कराची हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।